اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فسبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون. وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله هو خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم. صدق الله العظीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज से पढ़ो। अब बत्ती बंद कर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ो दोस्तों व प्यारा भाइरो, अवां जे आॾो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जगहनि तां ॿ आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। सहाबी हिकिड़ो बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जुवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, गैर मुस्लिम आहियां। साईं मां काफ़िर आहियां, पर तव्हां में उमेद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मूंखे उमेद आहे त मुंहिंजा टई मुतालबा अव्हां जी दरबार में पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीअ मां मोहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उमेदनि जूं बि उमेदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधा कहिड़ा मुतालबा खणी आयो आहियां? चएसई पहिरियों इहो मुंहिंजो मुतालबो आहे त मां सॼी ज़िंदगी प्यादल सफ़र कयो आहे। हाणे प्यादल सफ़र नथो करे सघां, मूंखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे सफ़र कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में ऐलान फरमायो आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर मां मोहम्मद में उमेद रखी आयो आहे। अॼु मां मोहम्मद जो मेहमान आहे को जवान, हिन खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे,
मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। वञ काहिया उठ मिलियो, पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चएसई ॿियो मुतालबो आहे त लटा पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। छा बा ॻाल्हाईंदा हलो, लटा पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। वरी नबी सिंह ऐलान फरमायो, आहे को जवान हिन मुंहिंजे महिमान खे नवां लटा ॾे। हिकु साहब उथी बीठो, साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठारायो अथमि, अञा बि पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो, टियों मुतालबो कर। चएसई बुख लॻी आहे, मानी खारायो। छा चई अबा ॻाल्हायो, बुख लॻी आहे, मानी खारायो। वरी नबी सिंह ऐलान फरमायो, आहे को जवान हिन मुंहिंजे महिमान खे मानी खाराए। को बि साहबी उथियो न। गुरबत ही, मिसकीनी ही, कंहिं वटि इंतज़ाम ई न हो। हिते हज़रत सलमान फारसी उथी बीठो। सलमान फारसी नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे, ऐं सभई चयो नबी साईं जा सभु सहाबी बरहक़ ऐं सचा आहिनि। हथ खड़ो करे चयो, नबी साईं जा सभु सहाबी बरहक़ ऐं सचा आहिनि। अबा दुनिया साहिबनि खे न मञींदी न, फ़र्क़ु न पवंदो। मां त उलमा देवबंद जो अदना में अदना ख़ादिमा, असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगंबर साईं जे सहाबनि खे झंग जा जानवर बि सुञाणींदा हुया। चओ बेशक चओ। मिक़दाद बिन मादी करब नाले नबी साईं जो सहाबी आहे, जंहिंखे नबी साईं फरमा, मिक़दाद मदीने वञ, फलाणो कमु त करे आ। चएसई मां वञा थो मदीने। हाणे मदीने जो पंधु पहाड़ जो जबल जो, रस्ते में झंग बि अची वियो। जॾहिं झंग जे वेझो वियो, नज़र कई त हिकिड़ो शींहुं बीठो आहे। शींहं जी जॾहिं इंसान ते नज़र पई, हिकदमि गाज कई, गजगोड़ कई, हमलो थो करे। हज़रत मिक़दाद चए थो, जॾहिं वेझो आयो मांखो ॿिया लफ़्ज़ न निकिता, इहे लफ़्ज़ चयामांसि, अला अंत असदुल बर्रे व अन असहाबी रसूलुल्लाह। ख़बरदार जे तूं झंग जो शेर आं त मां मुहम्मद जो सहाबी आहियां। ईअं जो चयोमांसि त उन शींहं कंधु हेठि कयो, अॻिते हलणु शुरू कयईं। जेको जानवर अचे पियो परे करे न पियो, मूंखे रस्तो ॾियारे पियो। आख़िरी सिरे ते पहुतासीं, माॾे मुंहुं कयईं। मां चुंबेली हाणे को नियत में फ़र्क़ु अथसि। मुंहुं करे साहु खयईं, हिकु दफ़ो कंधु हेठि कयईं, साहु खणी, ॿीहर टीहर 4 दफ़ा, वरी मथे कंधी न कयईं। मां मदीने शरीफ़ हलियो वियुसि। वरी उतां जॾहिं वापसि आयुमि, ॾिसां त उन झंग में उहो ई शींहुं बीठो आहे। वरी अॻियां हले पियो, जेको जानवर अचे पियो परे करे न पियो। वरी आख़िरी सिरे ते 4 दफ़ा, वरी बि ईअं साहु खणी कंधु हेठि कयईं। मां अची नबी साईं सां ॻाल्हि कई, साईं मूंसां हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई आहे। फरमाइनि था बयानु कर। साईं शींहुं हमिलो कयो पिए, उनखे इहे मां लफ़्ज़ चया त अला अंत असदुल बर्रे व अन असहाबी रसूलुल्लाह। ख़बरदार जे तूं झंग जो शेर आं त मां मुहम्मद जो सहाबी आहियां। साईं पोइ त मूंखे रस्ता ॾियारे, जेको जानवर अचे पियो परे करे न पियो, पर परे सिरे ओरे सिरे ते 4 दफ़ा कंधु खणी, साहु खणी करे 4 दफ़ा मूंसां ॻाल्हायईं। हाणे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त मूंसां छा ॻाल्हायईं। नबी साईं फरमाइनि था, मिक़दाद इहा ॻाल्हि तो न सम्झी आहे, मां मुहम्मद सम्झी वियो आहियां। ओ मिक़दाद जॾहिं तो उनखे ईअं चयो त मां मुहम्मद जो सहाबी आहियां, त पोइ ईअं चई पियो त पोइ चइनि यारनि खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। हिकु हिकु सहाबी जो नालो खणी चवई पियो त अबू बकर सिद्दीक़ खे सलाम ॾिजांइ, उमर फारूक खे सलाम ॾिजांइ, उस्मान गनी त हैदर करार खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ।
चो नबी साईं जा सहाबी बरहक ऐं सच्चा। सलमान उथी बीठो, साईं मां तव्हांखे ॾस ॾियां अहिड़े घर जो जो हे महिमान हलंदो न बुखियो न मोटंदो, मानी खाई मोटंदो। साईं जन फरमान था सलमान इहो कंहिंजो घर आहे? चए साईं अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। छो त अली साईं जे दरवाज़े तां क़ुरान बि गवाही ॾिनी आहे, मिसकीन बुखियो न मोटियो आहे, यतीम बुखियो न मोटियो आहे, असीरो क़ैदी बुखियो न मोटियो आहे। तरी अल्लाह साईं क़ुरान पाक में आहे हज़रत अली साईं जे शान में आयत नाज़िल कई मुंहिंजा हबीब करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अली मुर्तज़ा पाणी ते रोज़ो रखियो थी, हाणे अचे थो चवेसि त वयुतइमून ताम अला हुब्बिही मिस्कीनौ व यतीमौ व असीरा। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ। चांवरनि खे मोटो त ॾिनो, इहो बि इंतज़ार ख़तम थी वियो। हा चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हिकिड़ा चवंदा आहिनि आहिस्ते सुभान अल्लाह, इन में बि सवाबु आहे। नबी साईं फरमाइनि था जेको आहिस्ता सुभान अल्लाह चवंदो आहे जन्नत में मेवेदार वण पैदा थींदो आहे। उनजो पाशो एॾो आहे जो तिखो घोड़ो 500 साल हले पाशो ख़तम करे न सघंदो। ऐं ॿी रिवायत में ईंदो आहे जेको ॾाढियां सुभान अल्लाह चवंदो इन नियत सां त ॿियो बि ॿुधी करे सुभान अल्लाह चवे रब जी तारीफ़ करे त इन ॾाढियां चवण जे वारे जे लाइ हिकु वण न जन्नत में 70 वण मेवेदार पैदा थींदा हलनि। होॾे हिकिड़ो हिते 70, हुते रफ़्तार तां ॿुधी पाशो ॿुधव घोड़ो 500 साल हले पाशो ख़तम न थिए। ऐं हिन जे लाइ वरी नबी साईं बयानु फरमायो, पाण फरमायो दुनिया में पखी ॾिठा अथव, पखियुनि में कांव जी उमिरि वॾी थींदी आहे न बा सिंधी बि छा चवंदा आहियूं, हे मरे ई नथो कांव जी हॾी खाधी थिए, चवंदा आहियूं न बा। नबी साईं फरमाता कांव जी उमिरि सभ खां वॾी आहे। पाण फरमाईनी वण जे पाड़ में इहो कांव जो बच्चो ॼमी पए, ॼमण सां उॾणु शुरू करे, उॾंदो जवान थी वञे, जवानी खां पोइ उॾंदे पोढ़ो थी वञे, पोइ रस्ते में मरी वञे, पर पाड़ खां वठी आख़िरी हिसे ते पहुची नथो सघे। चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हे थोरी महिनत अथव, सवाबु वॾो अथव। छो त मालिक साईं क़ुरान पाक में वाइदो कयो आहे बाना मतां तूं ईअं चवे त मां इहा थोरी नेकी कई, मतां चवे त मां इहो थोरो अमल नेकी जो कयो, मिलंदो अलाए कुझु न, अलाए कंहिं ॾिठो अलाए कोन। रब साईं जो क़ुरान चए थो फमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा खैरन व आज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। नंढड़ी नेकी कयव पर अल्लाह वधाईंदो आहे नेकिन खे। नंढड़ी मामूली नेकी में भी अल्लाह साईं वॾा असर रखिया अथव। वाक़ियो यादि अचे थो मौज़ू जेको खयो आहे, तव्हां बि ख़्याल सां वेठा हो त पूरो कंदुमि, बाक़ी जे तव्हांजो बि ख़्याल न आहे, असां बि ॾींहं राति कल्ह ॿ जलसा कयासीं, टियों ॾींहुं 2, अञा भितों खां पोइ वरी पनियाक जलसो आहे, वरी सुभाणे अञा परे आहे, सुभाणे 2 जलसा। असां तव्हांखां वधीक थकियल आहियूं पर ख़्यालु कयो। अर्ज़ु कयां अल्लाह जे बाने हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे पंहिंजे किताब में। चए थो मां हिकिड़े ॻोठ में आयुसि,
ॿाहिरों अचां ॻोठ जे त मस्जिद ठही पई आहे। वञी ॾिसां त मस्जिद में ड्रभ ॼमिया पिया आहिनि। मां ड्रभ सफ़ा कया, बेपारी जी बांग थी, बेपारी जो वक़्तु थियो, मां बांग ॾिनी, पर ॻोठ मां हिकु माण्हू बि निमाज़ ते न आयो। आहे न भा, खोड़ जान ते बांगा थींदियूं न, माण्हू निमाज़ ते न ईंदा आहिनि। जेको बांग ॿुधे वरी निमाज़ ते न अचे, इहो थी पियो बेनिमाज़ी। रब क़ुरान पाक में इन बेनिमाज़ी खे 4 हिकिड़ा लफ़्ज़ चया अथव। उहे लफ़्ज़ भला कोन्हनि के सुठा कोन अथव। पुछो क़ुरान खां कहिड़ा लफ़्ज़ थो चवे। रब जो क़ुरान चए थो फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला सुम्म ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्म औला लक फऔला। ओ बेनिमाज़ी, तुझी तबाही आ, तुझी तबाही आ, पोइ बि तुझी तबाही आ, पोइ बि तुझी तबाही आ। जंहिंखे अला बाबा 4 दफ़ा तबाह चवे, सियाणा समझदार आया हो। हाणे इनखे को आबाद करे सघंदो आहे? को माण्हू, को इंसान, का शइ, का ताक़त? ॿेली बांग ॿुधो, जीव जीव करे निमाज़ ते ईंदा कयो। बांग ॿुधी कन ते आवाज़ बि पहुचे, न पहुचे ॿी ॻाल्हि आहे, पहुचे इहो माण्हू निमाज़ ते न अचे न। इन ते अल्लाह जी एॾी कावड़ अथव, एॾी कावड़ अथव, जो ॿिए कंहिं गुनाहगार ते एॾी कावड़ न अथसि जेॾी इन माण्हूअ ते अल्लाह जी कावड़ आहे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी, नौजवान औरत आई। ओ मूसा अलैहिस्सलाम, दुआ घुर, मूंखां गुनाह थी वियो, माफ़ी मिले। कहिड़ो गुनाह कई? चे कहिड़ो बयान कयां, सम्झी वञो। गुनाह जे करे मूंखे हमल थी वियो, बच्चो ॼायो, मां बच्चे खे बि क़तल करे आई आहियां। मूसा अलैहिस्सलाम चयो भॼे थो, हिकु त गुनाह कई, वरी ॿियो क़तल जो गुनाह कई। एॾो गुनाह माफ़ी न आहे तुंहिंजे लाइ। वञ मतां अलाह जो अज़ाब न अचे त असां बि न वठिजी वञूं। औरत हली वई। रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे मूसा कलीमुल्लाह खे चयो छो न खे मोटायई? साईं हिकु त गुनाह कई, वरी ॿियो गुनाह क़तल जो कयईं। मां इन लाइ त माफ़ी नथो तो वटि सम्झां, तंहिंजे करे चयोमांसि त हली वञो। रब फरमा मूसा, इन जे गुनाह खे मां माफ़ करे सघां थो, पर जेको मुंहिंजी बांग ॿुधी ॼाणी वाणी मुंहिंजे सदके लबैक न चवंदो आहे, निमाज़ न पढ़ंदो आहे, मां अल्लाह उनखे कॾहिं बि माफ़ न कंदो आहियां। काथे हिसाब ॾेई सघंदो? बांग ॿुधो, ॿेली अची निमाज़ पढ़ंदा कयो। हाणे मां अर्ज़ु कयो, अलाह जो बानो चए थो बेपारी जी बांग ॾिन में कोई माण्हू न आयो। ॾाढो ॾुख थियो। वरी ख़्यालु पियो मतां ॻोठ वारा ग़रीब मिसकीन हुजनि, शहर ॾे मज़दूरी करण विया हूंदा, शाम ताईं ईंदा। टे पारी जी बांगन में कोई न आयो, मगरब जी बांगन में कोई न आयो, इशा जी बांगन में हिकु माण्हू आयो। उहो बि कुंड ते अची निमाज़ पढ़ी वरी मोटियो हलियो वियो। मां चयो ॿेली मूंखां पुछा त करे आ, मुसाफ़िर आहे, बुख लॻी आहे, मानी त पुछे आ, मानी बि न पुछियईं। थोड़ी देर खां पोइ ॾिठुमि उहो माण्हू आयो त 3 मानियूं खणी आयो। घणियूं बाबा? 3 मानियूं भर में रखी वरी मोटियो हलियो वियो। हाणे मां चयुमि त वियो आहे भाॼी खणण जे लाइ, बोड़ खणी ईंदो, पर मोटियो ई न। अलाह वारे लिखियो आहे मूंखे बि बुख लॻल हुई, 3 मानियूं खाई करे नलके मां पाणी पी मस्जिद में सुम्ही पियुमि। उन राति मूंखे 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। चओ त सुभान अल्लाह। अल्लाह हर कलमे पढ़ण वारे मुसलमान खे नबी साईं जी ज़ियारत नसीब फरमाए। अल्लाह जे बाननि खे थींदियूं अथव ज़ियारतां।
मता को ये चवे सब अमल हुजन कदी एड़ो अमल भी थी वेंदो तव जो नबी साईं जी ज़ियारत थी वेंदी आ। हाणे ईद खां पोइ हिकिड़े माण्हू मूंसां मज़ जी आॾो ॻाल्हि कई चएसि मां आहियां गुनाहगार आहियां बि अणपढ़ियो पर हिकिड़ी जॻह में मां क़ुर ॾिठो चोलियूं त हुयसि पर मिटी में भरियो पियो हो। मां उहो लाए मिटी सफ़ा करे क़ुर खे बि सफ़ा कयमि आंगुर रखी करे पढ़ियल बि कोन्हमि छड़ो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ां पियो 15 सीपारा ईअं पढ़ियमि रात जो सुम्हियो पियो हुउमि मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी वई। फरमाई ॿियो अमल न थी अॼु मुंहिंजे क़ुर खे सफ़ा कयो थी इन जे करे मां मोहम्मद ज़ियारत थो करायां। अल्लाह हर मुस्लमान खे नबी साईं जी ज़ियारत नसीब फरमा आमीन ते चओ। अल्लाह जो बानो चए थो सुबुह थी मां चयुमि हेड़ी मस्जिद जो रात में 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी हेड़ी मस्जिद छॾे मां न वेंदुसि बांगा ॾींदुमि पोइ ॻोठा वारा अचनि बि निमाज़ ते ठीकु आहे न अचनि बि ठीकु आहे मस्जिद छॾे मां न वेंदुसि। ॿी राति थी उहो माण्हू आयो त वरी 2 मानियूं खणी आयो 2 मानियूं खाई सुम्हियुमि उन राति वरी 2 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। 3 राति वरी 1 मानी खणी आयो 1 दफ़ो नबी साईं जी ज़ियारत थी वई। सुबुह थी चयुमि हे त मस्जिद में रमल न आहे त मानियुनि में रमल आहे छो त 3 मानियूं 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत 2 मानियूं 2 दफ़ा 1 मानी 1 दफ़ो त मानी में रमल आहे। अॼु अची हिन खां पुछां त कयां मानी कहिड़ी आहे। चौथी राति बि मानी खणा बा पहिरीं राति 3 मानियूं आंदई ॿी राति 2 टीं राति 1 ई छो कई चे ॻाल्हि ॿुध पहिरीं राति मां तोखे ॾिठो त मुसाफ़िर अलाए काथों जो आहे कंहिंजो वाक़ुफ़ बि न आहे वाक़ुफ़नि खे त ख़ुशामद ते हर को खाराईंदो आहे न बा वाक़ुफ़ खे ख़ुशामद ते खाराईंदो त सुभाणे मूंखे बि खाराईंदो ईअं न बा पलव त असां शिकारपुर वारा कंहिंखे छॾींदा बि न आहियूं अॼु खाई वेंदो वेंदासीं त कढ हीअं न बा असांजे शिकारपुर जी ॻाल्हि मां ई शिकारपुर बाट बटारी परे कोन्हे ईअं दरमियान में शिकारपुर जी ॻाल्हि बि कयां। शिकारपुर जे हिकिड़े वटि महिमान आयो दरवाज़े ते त मालिक पुट खे चयो महिमान खे चयो त अबो घर कोन्हे को पुटु वरी अहिड़ो सिधो मुस्लमान जो महिमान खे चवणु लॻो चे अबो चवई थो मां घर में कोन्हा को आहे न वाक़ुफ़नि खे त हर को खाराए पर अणवाक़ुफ़ खे अल्लाह जे नाले ते खाराए अल्लाह जी रज़ा जे लाइ छो त मालिक साईं क़ुर पाक में बयान कयो मां उन्हनि खां राज़ी उहे मूं खां राज़ी जेके मानी त खाराईंदा आहिनि पर चवंदा न इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाहि ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। इन लाइ त अल्लाह राज़ी थी पई चे तो इहा मां घर ॻाल्हि कई घर वारी बि मानी पुट बि ॾिनी मां पंहिंजी बि खणी आयो मां। ॿी राति वियुमि त पुटु अॻे ई खाई वियो हो घर वारी जी मां पंहिंजी खणी आयो मां। 3 राति घर वारी बि अॻे खाई वई मां पंहिंजी खणी आयो मां। बुज़ुर्ग चवणु लॻो सबा मानी बि रुखी खाराए भाॼी बि कोन आंदई बोड़ बि न आंदई पर अल्लाह में एॾी बरकत रखियई पहिरीं राति 3 मानियूं आंदई त 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। ॿी राति 2 आंदई त 2 दफ़ा 3 राति 1 आंदई त 1 दफ़ो अबा नेकी नंढड़ी पर सवाब वॾो थियो। अर्ज़ कयुमि अल्लाह क़ुर में वाइदो कयो फरमाई वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा खैरन व अअज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। हाणे मां
पंहिंजे मौज़ू ते अचां। सलमान अर्ज़ु कयो साईं अली जे दरवाज़े तां हे बुखियो न मोटंदो, मानी खाई मोटंदो। साईं जन फरमान था सलमान इहो त मुंहिंजे न्याणीअ फातिमत ज़हरा जो घर आहे, इहो त मुंहिंजो ई घर आहे। साईं हितां बुखियो न मोटंदो, फरमान था वठी वञेसि। सलमान साईं चए थो मां महिमान खे वठी अली साईं जे दरवाज़े ते आयुसि। अली साईं घर में मौजूदु न हा, मां दरवाज़ो खड़कायो। अम्मा फातिमत ज़हरा फरमाए थी मन दक़ल बाब, ओ दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आयो? सलमान चए थो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आहियां, सहाबी आहियां। कीअं आयो आहे? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कयईं, हिकु चए त सवारी ॾियो, उते मुतालबो पूरो थी वियसि। ॿियो चए त लटा नवां ॾियो, उहे बि पूरो थी वियसि। टियों चए त बुख लॻी आहे, मानी खारायो। कंहिं बि साहबी हा न कई, छो त ग़ुरबत ई मिसकीनी ही। पोइ मां सलमान थी करे चयो त नबी साईं खे अर्ज़ु कयो साईं अहिड़े घर वठी वेंदो मां जो बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो कंहिंजो घर आहे? चयुमि अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर कर्रार जो घर आहे। पोइ नबी साईं इहे लफ़्ज़ फरमायो त मुंहिंजे न्याणी फातिमत ज़हरा जो घर आहे, मुंहिंजो ई घर आहे, वठी वञेसि। हाणे अव्हां जे दरवाज़े ते महिमान खे वठी आयो, हिन खे मानी खारायो। अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुझु बि कोन्हे को, पर अबे जो महिमान बुखियो मोटी वञे। सलमान हिकिड़ो मिंट त बि अंदर वही वञी हज़रत अली साईं जी चादर खणी आई। चवण लॻी सलमान ये चादर खणी वञ, बाज़ार में यहूदी दुकानदार थी उन वटि गिरवी रख, चवेसि असांखे अटो बि ॾे, गिह बि ॾे, सामान बि ॾे त मां पंहिंजे अबे जे महिमान खे मानी खारायां। अली साईं तोखे अची पैसा ॾेई आहे, चादर छॾाए वेंदो। सलमान चए थो मां उन महिमान यहूदी खे वरितो, चादर खणी सिधो बाज़ार में आयुमि। दुकानदार यहूदी खे चिमकार ॿुध, हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कई ॿ उते पूरा थी वियसि। टियों मुतालबो मानीअ जो कई पर पूरो न थियसि। पोइ मां अर्ज़ु कयो मुंहिंजो नालो सलमान आहे, मां नबी साईं जो ग़ुलाम आहियां, त अली जे दरवाज़े ते बुखियो न मोटंदो, ओॾे वठी आयो मांसि। उते बि इंतज़ाम कोन हो। हाणे चादर अली साईं जी खणी आयो आहे, गिरवी रख, असांखे अटो बि ॾे, गिह बि ॾे, सामान ॾे त नबी साईं जे महिमान खे मानी खारायो। यहूदी दुकानदार ॿुधी चवण लॻो हिकिड़ो मिंट बीहो, अंदरि हलियो वियो। असां चयोसीं त वियो आहे सामान खणी ईंदो। वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो, खोले करे किताब खे चवण लॻो हे किताब ॾिसो था, हिन जो नालो तौरेत आहे, असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे। पर हिन जे हिन सिफ़े ते इहा सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मोहम्मद करीम वटि हिकिड़ो यहूदी मुस्लिम महिमान थी ईंदो, टे मुतालबा कंदो, ॿ उते पूरा थी वेंदसि। टियों न थींदो त सलमान हले ग़ुलाम उथी बीहंदो, चवंदो अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। वरी उते वेंदा, इंतज़ाम न हूंदो। पोइ चादर अली साईं जी अची करे बाज़ार में गिरवी रखी वेंदी। हे त अॻ ई ॻाल्हि सॼी तौरेत में लिखी पई आहे। हाणे मां बि यहूदी आहियां, हे जेको महिमान बि यहूदी आहे, असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल, ॿई अची करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। भलाई बि साईं जे करे थी, न त तव्हां असां वारा अफ़ाल भला कोन्हनि के, तव्हां असांजा कम सुठा कोन्हनि के। ॾिसो था इहे अमलनि तरह तरह अज़ाब अचनि था। साहबा किराम नबी साईं खां पुछा कई साईं असांखे कीअं ख़बर पए त अलाह असां ते कावड़ियो आहे, अलाह असां ते नाराज़ थियो आहे, असांखे कीअं ख़बर पए? साईं जन फरमाइनि था जिथे मींहं जी ज़रूरत हुजे रब न वसाए,
जाते न हुजे उते मींहं खे वसाए समझो त अल्लाह तां ते नाराज़ आहे, अल्लाह तां ते कावड़ियल आहे। अबा तां असां जाफ़ा अहिड़ा थी विया आहिनि, अल्लाह सईं अमान ॾे, अल्लाह सईं हिफ़ाज़त में रखे, पनाह ॾे अल्लाह। अहिड़ा अमल थी विया आहिनि, ख़ासि करे त माण्हू राति जो घर में तक़रीबन को बि वांदो न आहे जंहिंखे टच मोबाइल न आहे। टच मोबाइल में वॾी गंदगी अथव, माण्हू रातिनि जो निंड्रा फिटाए करे गंद ॾिसनि था, रब नाराज़ थिए थो। पर सुबुह जो नज़र कंदे त मस्जिद ऐं मदरसनि में नंढड़ा ॿार क़ुर पढ़ंदा आहिनि, रब खे उन ॿारनि ते रहम ईंदो आहे जो अलाह जो अज़ाब न ईंदो आहे। जे इहे ॿार क़ुर न पढ़नि त राति में ई अज़ाब अची वञे। पर हे ॿारनि जे करे अलाह जी महिरबानीअ सां जमियत उलमा इस्लाम जी महिनत आहे। ओ रोडनि रस्तनि ते जाॾे काॾे नज़र कंदो दीनी इदारा मदरसा, उलमा किराम जी महिनत आहे। हे क़ुर पाक जा वाइज़, हे अलाह जी ॿारनि जी महिनत आहिनि। मां बि दुआ करण आयो आहियां अल्लाह जी महिनत खे क़बूल फरमाए, इन ॻोठ खे अञा बि अल्लाह दीन वारी दौलत सां माला माल फरमाए। हाफ़िज़ साहब दस्तार बंदी थी न बा, अल्लाह जो क़ुर यादि कयूं। यादि रखो मां त ईअं अर्ज़ु कंदो आहियां, सिधी ॻाल्हि कंदो आहियां, कंहिंखे वणे अलाए न वणे अंग्रेज़ी पढ़ाईंदा हो, नौकिरी मिलंदी कोन्हे का, की न मिलंदी थियो नौकिरी। हिकिड़ी जॻह त 200-300 दरख़्वास्तां अचनि थियूं। यादि रखो बच्चनि खे क़ुर पढ़ायो, क़ुर जी नौकिरी कंदा, रब तव्हांजे घर जा ठिकर बि सोना करे छॾींदो। पर इहा ॻाल्हि बि मां अर्ज़ु कयां, मतां ॿियो मौलवी साहब न करे, अंग्रेज़ी तालीम में मुसीबत थी ऐं क़ुर जे तालीम में रहमत थी। सिधी तो ॻाल्हि कयां, अंग्रेज़ी तालीम में मुसीबत, क़ुर जे तालीम में रहमत आहे। हे ज़िलो दादू तव्हां असां खां परे कोन्हे को, इन ज़िले दादू जे इलाइक़े में ॻोठ आहे पाट शरीफ़, नालो आहे ॻोठ जो, आट ऐं पाठ इहे ॻोठनि जा नाला आहिनि। पाट शरीफ़ जंहिंमें कुरैशी ख़ानदान जा माण्हू, अहले इल्म वारा, आलम बुज़ुर्ग हाफ़िज़, उन्हनि में हिकिड़ो छोकिरो पैदा थियो जंहिं ॾिसी करे क़ुर पढ़ियो। वरी पाण में सलाह कयूं त हिनखे अंग्रेज़ी पढ़ायूं। सभु थियनि मोला हिकु अधु को ऑफिसर बि थिए, कीअं चवंदा आहिनि सिंधी में, सभु थियनि सैयद घोड़ा केरु ॿधे, आहे न बा, चइण खे ऑफिसर कयूं। अंग्रेज़ी पढ़दे पढ़दे जवानी ते पहुतो त बीमार थी पियो, अहिड़ो बीमार थी पियो जीअं को सकरात जहिड़ी हालत। अबो अम्मा मथां आया, बेहोश थी वियो, होश में आयो, रोई करे चवण लॻो अब्बा अम्मा जहन्नम वञा थो, मूंखे जहन्नम खां बचायो। अब्बा अम्मा जहन्नम वञा थो, मूंखे जहन्नम खां बचायो। उहो अहले इल्म माण्हू आहे, भलारा माण्हू आहे, ख़ैरु कयूं, छो त ख़ैरु करण जे करे आल मुसीबत टरी वेंदी आहे। असदक़तो तरद्दुल बला, सदके करण जे करे मुसीबत टरी वेंदी आहे। मथां आया वरी बेहोश थी वियो, होश में आयो, वरी चवण लॻो अब्बा अम्मा जहन्नम वञा थो, मूंखे जहन्नम खां बचायो। वरी उन्हनि ख़ैरु कयो, वरी आया त बेहोश थी वियो, होश में आयो, चवण लॻो मुबारक हुजेव, रब जहन्नम खां वापसि करे जन्नत ॾेई छॾी आहे। पुछियोसि कीअं तोखे जहन्नम मिलियो पिए, जन्नत कीअं मिलियई? चए त अंग्रेज़ी तालीम जे करे जहन्नम वञा पियो, क़ुर ॾिसी करे पढ़ियो हुअमि न, रब इन जे करे जन्नत ॾेई छॾी आहे। ॿेली बच्चनि खे क़ुर पाक जी तालीम ॾियारे, छो त मालिक साईं क़ुर पाक में क़ुर जे तालीम वारनि सां पंहिंजो प्यार बयानु कयो, पंहिंजो रहम बयानु कयई। उते लफ़्ज़ बयानु कंदे फरमाई अर्रहमानु अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। क़ुर वारनि सां बि ताल्लुक़ रखो, उलमा किराम जी इज़त कयो,
उलमा किराम खे भलनि नज़रनि सां ॾिसो। हे आलम सगोरा जमियत उलमा इस्लाम हक़ वारनि जी जमात अथव, भलारनि बुज़ुर्गनि सालिनि नेकनि जी जमात अथव। तव्हां पाण ॾिठो हज़रत साईं मोहम्मद याक़ूब साहब अल्लाह जी क़ब्र ते करोड़ रहमत फरमाए। अवां जी पंहिंजे इलाइक़े जो अल्लाह जो वली कामिल भलारो इंसान जे सॼी ज़िंदगी अल्लाह जे दीन ते गुज़ारी ऐं जमियत उलमा इस्लाम सां गुज़ारी। ॿेली हक़ वारी जमात अथव, भलारनि नेकनि जी जमात अथव। इन्हनि जी इज़त कंदो रब तव्हांजी इज़त कंदो। आलमनि जी इज़त जे करे तव्हांजे आलमनि जी इज़त न कंदव न बा ॿी घणी मखलूक आहे जो नबी साईं फरमाइनि था हतल ही तान फिल्म आहे मशी पाणी जे अंदरि बि आलमनि जे लाइ दुआयूं घुरदियूं आहिनि। वहत तयूर फिल ओशाने ॿी रिवायत में आहे त पखी आखेरनि में आलमनि जे लाइ दुआयूं घुरदा रहंदा आहिनि। आलम आहिनि दीन आहे अबा दीन अथी त बरकत बि अथी। जिते दीन न आहे न तव्हां नज़र कयो मस्जिदूं न आहिनि आबाद। लाड़काणी खां मीरो खान रोड निकिरंदो आहे। मां वञा पियो मूंसां गॾु हिकिड़ो दोस्त साण हुजे जॾहिं न ठूफ चौसूल खां पहिरियों हिकिड़ो ॻोठु ॾिठोसीं। चएसि इहो ॻोठु ॾिसे थो सॼो सीमट ते पको ठहियल आहे पर बदकिस्मती आहे त ॻोठ में हिकु मस्जिद बि कोन हुई। चए अची जो पाण में विड़िया हाणे त माण्हू त ठहियो कारो कां बि तव्हांखे नज़र न ईंदो। ॿेड़ी आबादी मस्जिदनि मदरसनि जे करे उलमा जी महिनत आहे। मां पहिरें नंबर ते सूरत यासीन जे आख़िरी हिसे मां आयत पढ़ी अथमि जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजी तौहीद बयानु कई आहे। क़ुर में नज़र कंदो त तौहीद ई तौहीद आहे। फरमाई फसुब्हानल्लज़ी बियदिही मलकूत कुल्ल शै व इलैहि तुरजऊन। ज़ात पाक उनी मालिक अल्लाह जी आहे। चओ अल्लाह जी ज़ात पाक आहे। चओ ज़ोर सां चओ अल्लाह जी ज़ात। चओ मिट माइटनि खां पाक आहे, हिसे खां पाक आहे, शिरक खां पाक आहे। ऐं ईअं चओ त वहदहु ला शरीक हिकु अल्लाह जी ज़ात आहे। पढ़ंदा न बाकुल अल्लाह वहद अल्लाह समद। इन में अल्लाह साईं पंहिंजी तौहीद बयानु कई आहे। हुकुम थियो मुंहिंजा हबीब करीम तूं बि हथ खणी करे मां रब जी तौहीद बयानु कर। साईं मां कहिड़ा लफ़्ज़ बयानु कयां। सूरत इख़लास नाज़िल थी फरमाई क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। दुनिया वारनि खे चओ त मां अल्लाह अकेलो आहियां। अल्लाह समद मां बेपरवाह आहियां। मतां को चवे मां निमाज़ पढ़ां थो अलाह खे मुंहिंजे निमाज़ जी ज़रूरत आहे। पंहिंजे लाइ था पढ़ूं पंहिंजे लाइ था सवाब कयूं। फरमाई लम यलिद वलम यूलद न हिन खे अबू अम्मा खे न हिन मां को औलाद थियल आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद हिन जो को मिट माइट कोन्हे। चओ त वहदहु ला शरीक अकेलो अल्लाह आहे। इहो ईमान रखंदे न तौहीद ते त हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। चओ सभु इंशा अल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं। ऐं इन तौहीद सां गॾु कलमे सां गॾु वरी अमल सालियो कयो। हे अवां जो अमल सालियो आहे भलो कमु आहे जो वेही अल्लाह जो क़ुर ॿुधो था। यादि रखो ख़ाली न मोटंदो सभई चओ इंशा अल्लाह रहमत वठी करे मोटंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशा अल्लाह। छो त मालिक साईं क़ुर पाक में क़ुर जे फज़ीलत में लफ़्ज़ बयानु कया। उते बयानु कंदे फरमाई फनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। चओ अल्लाह जे क़ुर में रहमत बि आहे बरकत बि आहे शिफ़ा बि आहे। बच्चनि खे बि क़ुर जी तालीम ॾियारियो। अलाह जो
उलमा किराम जी महिनत आहे। हिते बि दीनी इदारो मदरसो क़ुरान पाक जो बच्चन खे क़ुरान जी तालीम ॾियारियो। अल्लाह इन में बरकत रखी अथव, रहमत रखी अथव। मूंसां गॾु मुंहिंजो पुटु आहे, हिकु नबी साईं जे शान में